बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरिया प्रोग्राम फ़ैसले जी घड़ी। मां आहियां आफ्ताब मोगेरी। मां हमेशह ॻाल्हि कंदो आहियां त फ़ैसले जी घड़ी अची वई आहे। इन धरती धड़ियुनि खे ऐं मुल्क जे उन्हनि हुकुमराननि खे ऐं उन्हनि लीडरनि खे अहिड़ा फ़ैसिला करणा पवंदा जेके ईंदड़ वक़्तु हिन धरती धड़ी खे ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान समेत सॼी सिंध में रहंदड़ हर माण्हू लाइ उहे फ़ैसिला थियनि जेके क़ाबिले क़बूल हुजनि। ॻाल्हि कयूं त ईरान जे तरफ़ां उनजी सरज़मीर जेका इस्तेमालु थी ऐं जेको पाकिस्तान बलूचिस्तान में हमिलो थियो उन खां पोइ यकीननी अफ़वाज पाकिस्तान ऐं पाकिस्तान जी निगरान हुकूमत जो वॾो अहम फ़ैसिलो अॼु जवाबी कार्रवाई थी, जंहिं न सही पाकिस्तान पर दुनिया में इहो मैसेज ॾिनो त अगरि पाकिस्तान जी सरहदुनि जी पामाली थींदी ऐं पाकिस्तान जी जेको आहे सो सरहदुनि जे हमिलो थींदो त यकीननी अफ़वाज पाकिस्तान भरपूर उनजो जवाबु ॾींदी। अॼु पंहिंजे दिफ़ा कंदे उन जेको आहे सो अॾनि ते हमिलो कयो वियो, जंहिंमें यकीनी तौर ते पाकिस्तान जी अफ़वाज ऐं पाकिस्तान जी एजेंसियुनि खे ख़बर हुई त इहे उहे ठिकाणा आहिनि जिथे पाकिस्तान जा ई दहशतगर्द हिनमहिल लिकियल आहिनि ऐं उहे उतां वेही करे कार्रवायूं कनि था ऐं ख़ासि तौर ते बलूचिस्तान, पंजाब, KPK ऐं सिंध में जेके दहशतगर्दी हमला थियनि था उन में बराह रास्त उहे मुलविज़ आहिनि। इन्हनि हमलनि खां पोइ यकीनी तौर ते अमरीका समेत पूरी दुनिया जा जेको आहे सो अहम बयानात वाइट हाउस ऐं ख़ासि तौर ते बीजिंग जो वॾो अहम रद्द अमल साम्हूं आयो आहे त चाइना इन वक़्तु चवे पियो त असां विच जो किरदारु अदा कंदे ॿिन्ही मुल्कनि में भाईचारे वारो जेको फ़िज़ा आहे, जेको अमन आहे, उन्हनि खे क़ाइमु करण जे लाइ कोशिशि कंदासीं त ॿई मुल्क पाड़ेसरी जेके आहिनि पाण में जेको जहिड़ी रीति असांजा हिकिड़ा तारीख़ी हिक ॿिए सां तालुक़ आहिनि उहे दुरुस्त थी सघनि। पर इन सां गॾोगॾु अॼु सियासत जी ॻाल्हि कयूं त सियासी मैदान बि सरगर्म आहे। अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी साहब अॼु सिंध जे ॿिनि हंधनि ते जलसा अॼु कया। वॾा अहम धुएंदार बयानात उनजा अॼु साम्हूं अचनि पिया। चवनि पिया तीर सां शिकार कंदासीं शींहं जो ऐं शींहं खे यकीनी तौर ते मुल्क खे खाइणु न ॾींदासीं। असां जॾहिं बि इक़्तिदार में ईंदासीं त यकीनी घर ठाहींदासीं, माण्हुनि खे हारी कार्ड ॾींदासीं, रोज़गारु ॾींदासीं, अस्पतालूं ॾींदासीं। पर अॼु नवाज़ शरीफ़ चऊं त वतन वापसि अचण खां पोइ पहिरियों हाफ़िज़ाबाद में अॼु जेको आहे सो पंजाब जे शहर में जेको जलसे खे ख़िताबु मुख़्तसिर ख़िताबु कयो, पर उन बि इहा ई ॻाल्हि कई त इहो जेको सफ़र हुयो असांजो अगरि ख़तमु न थिए हा त यकीननी पाकिस्तान में न लोड शेडिंग हुजे हा, न बेरोज़गारी हुजे हा, न जेको आहे सो माण्हू हिन वक़्तु बुख मरनि हा। इहे वॾा अहम सवाल आहिनि। इन्हनि ते अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। मुंहिंजा मोज़िज़ महिमान सीनियर सहाफ़ी तज़िया निगार वहीद राजभर साहब स्टूडियो में मौजूदु आहिनि। वॾी महिरबानी असां सां तव्हां स्टूडियो में मौजूदु आहियो ऐं अव्हां खां यकीननी अहम सवालत जा जवाब वठण जी कोशिशि कंदासीं। असां सां नुसरत मिर्ज़ा साहब आहिनि टेलीफोन लाइन ते, जेके सीनियर तज़िया निगार आहिनि ऐं कालम नवीज़ आहिनि। उन्हनि जी बि वॾी महिरबानी। कोशिशि कंदासीं त ब्रिगेडियर रिटायर वक़ार अहमद साहब बि टेलीफोन लाइन ते जॉइन करे त उन्हनि खां बि यकीननी दफ़ाई तज़िया गार आहिनि, उन्हनि खां ॼाण हासिल करे रखूं त पाकिस्तान कहिड़ी रीति पंहिंजे दिफ़ा जो हक़ रखे थो पियो। मिर्ज़ा साहब मैं आपकी जानिब आऊँगा। सर ये बताइएगा, एक तो तय है कि आज जो पाकिस्तान ने जवाब दिया है, फिर उस पर रद्द अमल ISPR का और ख़ास तौर पर उन ठिकानों को निशाना बनाया गया जहाँ पर ISPR ने आज वाज़ेह तौर पर कहा कि वो लोग मौजूद थे जो वक्तन वक्तन पाकिस्तान की सरहदों की पामाली तो करते हैं, हमला भी करते हैं, मगर मुख्तलिफ़ जगहों पर वो जो है हमलों में मुलविज़ भी थे और हमने किसी ईरान के शहरियों को ठिकाने को निशाना नहीं बनाया मगर उन दहशतगर्दों को बनाया है जो कि हमें मुलविज़ थे और हमने ईरान को बताया भी है कि आपकी सरजमीन हमारे खिलाफ इस्तेमाल हो रही है। मिर्ज़ा साहब, ये बहुत पहले से जानते थे कि ये लोग यहाँ रहते हैं। इसमें जो खुसूसन बलोच लिबरेशन आर्मी है और बलोच लिबरेशन फ्रंट है, ये लोग यहाँ पर हैं और इस ऑपरेशन का नाम रखा है मर्ग बर सरे मचार जी। यानी मैंने मर्ग का लफ्ज तो जो है वो ईरानी मैंने फारसी का लफ्ज है, यानी मुर्दाबाद के हैं, और बर सरे यानी जो अमूमी तौर पर जो अस्करियत पसंद है ये अपने आप को यानी इसका मतलब ये है सर मचारों की मौत, ये अपने आप को कहते हैं कि हम सर देने वाले लोग हैं, जानसार हैं। तो इस लिहाज से उन्होंने कहा कि हम इनके ऊपर जो अपने आप को जानसार कहते हैं उनको हमने मारा है। और इसकी तस्दीक ईरान ने भी कर दी है। ईरान के जो गवर्नर हैं सिस्तान के, उन्होंने कहा है कि 7 आदमी मरे हैं और इसमें से कोई भी ईरानी नहीं है। तो इस तरह से ये तस्दीक हो गई कि ये बात पाकिस्तान ने जो हमला किया है वो एक सही हमला किया है
اور صحیح دہشت گردوں کو مارا جو پاکستان کے علاقے میں دہشت گردی کرتے تھے. اچھا یہ بات ایسا نہیں ہے کہ پاکستان کو پہلے سے پتہ نہیں تھی، لیکن ایسا لگتا ہے کہ جس وقت یہ پاکستان میں جنرل عاصم منیر صاحب جب امریکہ گئے ہیں تو اس وقت جو ہمیں اطلاعات ملی تھی اس میں یہ بات طے ہوئی تھی. انہوں نے کہا تھا کہ بھئی ہم اس معاملے کو ختم کرنا چاہتے ہیں، آپ کیا تو ایک تو یہ جو ہمارا جو ٹی ٹی پی ہے اس کا مسئلے کو آپ حل کریں. یہ لوگ یہ کہتے ہیں کہ یہ آپ کے یہ ایسٹ ہے، یا تو آپ ان کو منع کریں یا پھر افغانی میں اپنے تعلقات کو استعمال کریں یا پھر ہمیں اجازت دیں کہ ہم ان کے ٹھکانوں پہ حملہ کریں. اور ایران میں بھی ہم حملہ کرنا چاہتے ہیں جہاں جو ان کے ٹھکانے ہیں. تو یہ بات الموسٹ ایگری ہو گئی تھی کہ یہ وہاں بات کی جائے گی، لیکن مجھے یہ اب نہیں معلوم کہ یہ ایک جو بڑے میں نے رشین آرٹی کے جو ایک بڑے ایکسپرٹ ہیں انہوں نے یہ کہا ہے کہ یہ ایسا لگتا ہے کہ ان کے درمیان میں آپس میں کوئی اندرونی طور پر کوآپریشن ضرور رہا ہوگا کہ پہلے ایران نے حملہ کیا جس میں کہ پاکستانی بچے شہید ہوئے ہیں، اور اس کے بعد میں پاکستان نے بڑا سخت رد عمل کا اظہار کیا. تو اس کا تو یہ معلوم ہو سکتا ہے کہ وہ جو آدمی بچے ایرانی کا جو حملہ تھا وہ غیر ضروری تھا اور وہ نشانہ پہ نہیں لگا ہے، یا نشانے پہ لگا ہے تو وہ معلوم نہیں ہے. لیکن انہوں نے ایرانیوں نے اس کی کوئی تصدیق نہیں کی ہے کہ ہم نے اتنے آدمی وہاں کے ان کے مار دیے ہیں دہشت گردوں کے دہشت گرد دل کے. اور نہ پاکستانی سے تصدیق کی ہے، جبکہ ایران نے اس بات کی تصدیق کر دی ہے کہ کوئی ایرانی اس میں نہیں مارا گیا، اگر سے 7 آدمی مارے گئے ہیں. تو اس کے اندر جو آدمی ہیں جو خاص طور پر جو آدمی مارے گئے ہیں وہ اس کے تھے، اور یہ کئی جو گروہ ہیں ان گروہوں کے یہ لوگ یہاں پر رہتے تھے، اور ان گروہوں کو پاکستانیوں کو پتہ تھا، لیکن کیونکہ وہ ایران کی سرحد میں ہوتے تھے. یہ ایسی جگہ پر ہے، یہ ٹرائنگل جیسی جگہ ہے جہاں پر سارے دنیا بھر کے جو ہے دہشت گرد یہاں رہتے ہیں، اور یہ ایرانیوں کو بھی پتہ ہے اور ہمیں بھی پتہ ہے. مرزا صاحب مرزا صاحب اگر دیکھا جائے تو اب یہ جو وار شروع ہوئی ہے، ایک گرم پانی کی وار کہیں یا جو ہے جس طرح سے یمن کا مسئلہ آپ کے سامنے ہے، آج امریکہ بھی کا بڑا اہم رد عمل سامنے آیا ہے، بڑا سخت بیانات آئے ہیں. اور اس کے ساتھ ساتھ سر ہم نے وقتاً جو ہے ایران کو بتاتے رہے ہیں کہ آپ کی سرزمین ہمارے خلاف استعمال ہو رہی ہے. را کے ایجنٹ پکڑے جاتے ہیں کلبھوشن یادو، ہم ان کے ایویڈنس دیتے ہیں، وہ انہی کے پاسپورٹ پر پاکستان آتے ہیں. تو پھر طے ہے کہ ایرانی کیا اس کو سیریس نہیں لے رہے تھے ایرانی حکومت، یا پھر اس میں کچھ اور چیز تھی جو آپ کو نظر آ رہی؟ دیکھیے بات یہ ہے کہ جو انٹیلیجنس ایجنسی ہیں وہ ایسے ہی کام کرتی ہیں کہ دوسرے ملکوں کے اندر مداخلت کرتی ہیں، لیکن اب یہ وقت آ گیا ہے کہ ان کا صفایا کیا جائے. جی تو میں جو بات یہاں کلیئر کرنا چاہتا ہوں وہ یہ کرنا چاہتا ہوں، پہلی بات یہ کہ ہم نے جو آدمی مارے ہیں وہ ایرانیوں نے خود تسلیم کر لیا ہے کہ 7 آدمی مرے ہیں، لیکن وہ ایرانی نہیں ہے، ایرانی شہری نہیں ہے. ایک تو کلیئر ہو گیا. جبکہ پاکستان نے یہ کہا کہ ہمارے بچے مارے گئے ہیں. ٹھیک ہے. تو یہ بات ایک تشویشناک ہے کہ ان کا نشانہ صحیح نہیں گیا. انہوں نے ایک خامخواہ کارروائی کی، اور جو ہماری انٹرنیشنل سرحد کی جو توڑنے کی جو ابتدا انہوں نے کی ہے. اگرچہ ہم برادر ملک ہیں، انہوں نے ہمارا 17 دن ساتھ دیا شہنشاہ ایران کے زمانے میں. یہ مولانا کے زمانے میں ان لوگوں نے ہمارا اتنا ساتھ نہیں دیا، لیکن ہم نے ان کا ساتھ دیا. جب 8 سال تک یہ لوگ امریکہ کے خلاف اس کے عراق کے خلاف جنگ کرتے رہے تو نہ تو ہم نے ان کے پاس خوراک کی کمی ہونے دی، اگرچہ ہمیں پر سعودیوں کا پریشر تھا، امریکنوں کا پریشر تھا، اور نہ ہم نے ان کو کوئی کسی اور چیز کی کمی ہونے دی. ہم نے ان کو RR بھی دیے، ہم نے ان کو وہ میزائل بھی دے دیے، لیکن انہوں نے ہمارا شکریہ کبھی ادا نہیں کیا. تو ایک تو یہ بات ہوگی. دوسری بات جو آپ کہنا چاہتے ہیں وہ یہ کہنا چاہتے ہیں کہ جو ایرانیوں نے جس انداز سے جو بھی حوثی ہیں وہ بھی ایک قسم کا یعنی ایکسٹینڈڈ ہینڈ ہے ایران کا. جی. اور جو اس کے علاوہ جو حضرت نصر اللہ کے ساتھ میں جو دوسرے لوگ ہیں وہ بھی ایران کا ایکسٹینڈڈ ہینڈ ہے، بڑا ہوا ہاتھ ہے. تو اب بحث یہ ہے کہ ایران کہاں لڑے گا اگر اپنے برادر ملک سے بھی نہیں اس کی اپنے آپ کو بنا پا رہا. تو یہ تو ایک غلط بات ہے کہ بھئی ہم نے تو ہر دفعہ ان کی مدد کی ہے، اب بھی کرتے ہیں. یہ ان کے انٹیلیجنس کے لوگ کوئٹہ میں دندناتے پھرتے ہیں اور پکڑے جاتے ہیں تو ان کو کہتے ہیں ہم تو برادر ملک ہیں، ہمارے انٹیلیجنس کے لوگ کو چھوڑ دیتے ہیں ہم ان کو. لیکن اب یہ جو بات ہے وہ میں یہ سمجھتا ہوں کہ یہ فیصلہ کرنا پڑے گا. پاکستان نے شاید فیصلہ کر لیا ہے کہ یہ دہشت گردی کو ختم کرنا ہے، اور اس کے بغیر ہم ترقی نہیں کر سکتے ہیں.
जी मिर्जा साहब, जो आप मैं मैंने आपकी जानकारी जानिब आऊँगा। मेरे साथ स्टूडियो में वहीद राजपर भी मौजूद हैं, उनसे भी जानने की कोशिश करूँगा। सर आप के पास भी आऊँगा। वहीद पोइ इहा तय आहे त हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे पाकिस्तान जी आलमी सतह ते, ख़ासि तौर ते अॼु जेको बीजिंग रद्दमल ॾिनो आहे वॾो अहम आहे चाइना जे हुकूमत जी तरफ़ां बि, ऐं अहिड़ी रीति जेको आहे सो वाइट हाउस जो तर्जुमान जो जेको अॼु अहम बयानु आहे त ईरान हिकु तरफ़ चवे पियो त असां ते हमला थियनि पिया, ॿिए तरफ़ हमला पाण करे पियो। उनजी अॼु जेको आहे सो वाइट हाउस जे बयान खां पोइ ऐं पाकिस्तान जी हिन कार्रवाई खां पोइ सूरत हाल कीअं पिया ॾिसो त वाक़ई अञा कशीदगी वधंदी, शिकताण वधंदी, या कुझु हिन में घटि थी सघंदी? ॾिसो आफ़ताब, हिन वक़्तु जेको ईरान हमिलो कयो पाकिस्तान ते, सॼे मुल्क में सख़्तु जेको आहे कावड़ जी लहर छायल हुई। उन जेको आहे इहो सभिनी खे ख़बर हुई त पाकिस्तान ने हाणे जवाबु ॾींदो, छो त पाकिस्तान जेके आहिनि लिस्टूं ॾिनियूं, जेके आहिनि दहशतगर्द हिते कारवाइनि में जेके आहिनि पाकिस्तान में वाक़िया करे वञनि पिया ईरान में, जेको बलोचिस्तान जेको सिस्तान सूबो आहे ईरान जो, उते वञी रहनि पिया। त पूरी हिकिड़ी जेकी शुरू खां वठी जॾहिं कुलभूषण यादव जॾहिं गिरफ़्तार थियो, उन खां पोइ समूरी जेकी सूरत हाल जेकी सफ़ारतकारी जेके ज़रिया हूंदा आहिनि उहे इस्तेमालु करे उनखे लिस्टूं ॾिनियूं वयूं त हीअ दहशतगर्द आहिनि, जेके इनवाल आहिनि, मुख़्तलिफ़ जेके कालदम जेके बलोच अलीहदगी पसंद जेके तंज़ीमूं आहिनि, उन्हनि जा जेके दहशतगर्द आहिनि उहे उते पनाह वठी वेठा आहिनि। उन्हनि जी सॼी जेकी आहिनि लिस्ट ॾिनी वई। हिन वक़्तु इहो जवाबु अचिणो हुयो, उहो सभिनी खे आफ़ताब ख़बर हुई त पाकिस्तान जवाबु ॾींदो। आवाम जो सख़्तु माना जेको आहे उहो रद्दमल अचे पियो, कावड़ जेकी हिकिड़ी लहर छायल हुई। ऐं हाणे जेकी सूरत हाल आहे इहा आहे त ईरान ऑलरेडी सॼे जेको आहे उहो आलमी लेवल ते वेस्ट अमेरिका, यूके जेके मुल्क आहिनि उन्हनि में ई चाइना ऐं रशिया खे छॾे करे उहो तमामु जेको आहे आइसोलेशन जो शिकार आहे। हीअ पाड़ेसरी मुल्क आहे पाकिस्तान, उनजी जेको एटमी ताक़त बि आहे पाकिस्तान, उन जी सालमियत खे चैलेंज करणु इहो जेको आहे जेको वधीक जेको आहे उनखे ईरान खे अकेलो कंदो सॼी दुनिया में। ईरान जी घणे हंध ताईं चाइना ऐं चाइना सां गॾोगॾु आलमी सतह ते जेका पाकिस्तान मदद कई सफ़ारती तालुकात जे हद ताईं, त उनखे बि विसारणु न खपे, मां सम्झां थो ईरान खे। ॾिसो आफ़ताब, हिन वक़्तु ॾिसो न ईरान जी जेकी सरहद आहे, जेकॾहिं हुन बैकग्राउंड में पाण ॻाल्हाईंदासीं त लाइन ऑफ कंट्रोल जीअं पाक भारत वारी जेकी असांजी सरहद आहे उहा 776 किलोमीटर ते आहे। ईरान जी हिन वक़्तु असांजी 1000 किलोमीटरनि ते मुश्तमिल वॾी हिकिड़ी पाक ईरान जेकी सरहद आहे, उहा जेकॾहिं ॾिठो वञे त अफ़गानिस्तान खां पोइ वॾे में वॾो असांजो जेको इन ई इहो ई बॉर्डर आहे। ऐं इन ते जेके डिस्टर्बेंस करणु ऐं एटमी जेको मुल्क आहे, एटमी ताक़त रखंदड़ मुल्क आहे, उनजी रिट खे, उन जी सालमियत खे माना चैलेंज करणु त हिकिड़ी ईरान लाइ नुक़सानदाह आहे। ॿियो त वॾे तइदाद में जेको आहे हिते जेके शिया ज़ाइरीन आहिनि उहे पाकिस्तान खां जेके ईरान तरफ़ वञनि पिया। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं टर्की जेको आहे उहो रशिया ते अटैक कयो त रशिया जेके उन जा सियाह जेके टूरिस्ट आहिनि पंहिंजे शहरनि खे झले छॾियो, तुर्की जो सफ़र न कयो अॼु खां पोइ। त हीअ त ॾिसो हिन वक़्तु पाकिस्तान सफ़ीर वापसि कया आहिनि। ॿियो टियों, हीअ त सख़्तु क़िस्म अञा ताईं पाकिस्तान गवर्नमेंट जेको आहे उहो क़दम न खयों आहे। जेकॾहिं इन क़िस्म जो जेकॾहिं असां पाकिस्तान गवर्नमेंट जेकॾहिं फ़ैसिलो कयो ऐं ज़ाइरीन खे मना करे छॾियो, पाकिस्तान जेके ज़ाइरीन आहिनि त उहे ईरान जी तरफ़ न वञनि, त ॾिसो हिकु वॾो क्राइसिस थींदो ऐं नुक़सानु ईरान खे थींदो। वॾी इकानमी में जेको आहे हिसो पाकिस्तान जे जेके ज़ाइरीन वञनि पिया उन्हनि जो हिसो बि शामिलु आहे। टूरिस्ट जेके आहिनि उते जेका ज़ाहिर ख़रीदारी थिए थी, लोकल ट्रेड आहे, त वॾो लॉस जेको आहे उहो ईरान खे थींदो। ऐं हिकिड़ो जेको पूरो जेको ग़लति फ़ैसिलो कयो वियो, जेको पाकिस्तान जे शहरनि खे जेको आहे उहो टारगेट कयो वियो ईरान जे तरफ़ां, आम मासूमनि खे टारगेट कयो वियो, जंहिंजी सॼे ॾिसो न पॉलिटिकल मज़हबी जेके बि जमायतूं आहिनि आम शहरनि में कावड़ जो ज़ारा ऐं जेके पॉलिटिकल जमायतूं आहिनि उन मज़म्मत कई आहे। ऐं जेके आलमी लेवल ते बि ॾिसंदो तव्हांखे सख़्तु क़िस्म जो रद्दमल आयो आहे जेको ईरान जे तरफ़ां ई पाकिस्तान जे अंदरि जेको आहे उहो हमिलो कयो वियो, उन जी सख़्तु मज़म्मत कई वई आहे। आलमी लेवल ते अमेरिका हुजे, ॿिया मुल्क हुजनि, त हिन वक़्तु जेको आहे उहो मुंहिंजो जेको इहो आहे ख़्यालु त इहो नुक़सानु जेको आहे ईरान खे, जेकॾहिं अञा हाणे जेको आहे पाकिस्तान जेको बि एक्शन खयों जवाबी कार्रवाई है। पाकिस्तान ने तो एक्शन ले लिया, जैसे वहीद राजपर कह रहे हैं कि ये नुकसान तो फिर भी तो ईरान को ही होगा क्योंकि इतने ज़ायरीन जाते हैं। अब सर सीज़ फायर की तरफ अगर आते हैं तो शरीफ रहमान और कई जो लीडर हैं, जैसे शहबाज शरीफ साहब का आज का बयान बड़ा अहम है कि अफवाज पाकिस्तान को उन्होंने खराज अकीदत पेश करते हुए कहा कि बड़ा अच्छा उन्होंने
رد عمل دیا ہے اور پہلے پاکستان ہے اس کے بعد دوسری چیزیں ہیں، مگر اب جیسے چائنا کہہ رہا ہے کہ جی ہم بیچ کا کردار ادا کر سکتے ہیں اور کہیں نہ کہیں بات کرنی پڑے گی، تو سمجھتے ہیں کہ پاکستان اس وقت اس موڈ میں ہے کہ کہیں پہ اگر کوئی تیسرا ملک اس کو انگیج کرتا ہے تو بات چیت میں جائے گا؟ مرزا صاحب تو بہرحال ایک بات ہمارے لیے بھی اچھا نہیں ہے کہ ایران کے ساتھ میں جو بھی بات ہماری ہے، جو شیعہ برادری ہماری ہے، وہ ہمارے گھر ہمارے ملک کا حصہ ہیں، جی ہم ان کو تکلیف نہیں پہنچانا چاہتے ہیں، لیکن ایران کو یہ دیکھنا اگر بہرحال جیسا کہ بھائی ہمارے راجپت صاحب نے کہا کہ الٹیمیٹلی اگر یہ ہوا تو انہیں روکنا پڑے گا، پھر ان کو معاشی طور پر، کیونکہ جو ان کی ساری معیشت ہے وہ معیشت کے گرد گرد گھومتی ہے ایرانیوں کی، اور ایران سے زیادہ جو طاقت جو مالدار جو ہے وہ معیشت کا جو ٹرسٹ ہے وہ ہے. تو یہ بات راجپت بھائی نے اب ہماری درست بات کہی ہے کہ ان کو نقصان ہوگا، اور وہ ہم نہیں چاہتے کہ نقصان ہو. ہمیں اس میں تھوڑا سا یہ نقصان ہوگا کہ جو تیل ہمارا جو کوئٹہ وغیرہ میں آتا ہے ایرانی تیل، ہم اگر جیسے آپ کو کراس کر لیں جی تو آپ کو کوئی پیٹرول پمپ نہیں ملے گا، سارے ایرانی تیل ملتا ہے، وہ بند ہو جائے گا. تو اس کے علاوہ اگر آپ گوادر جائیں یا ان کے قریبی علاقوں میں جائیں تو ساری ایرانی کی جو اشیاء ہیں وہ ملتی ہیں اسمگل شدہ، تو وہ بھی ان کو ایران کو نقصان ہوگا. یا تیل نہ بکے گا تو بھی ایران کو نقصان ہوگا، ہمیں بھی ہوگا، لیکن یہ کہ بہرحال سب سے زیادہ ایران کو ہوگا. تو اب مسئلہ ان کے ساتھ میں ایک یہ ہے کہ ان کے پاس ساری دنیا سے خمس آتا ہے. ساری دنیا کی جو شیعہ برادری ہے وہ ان کو جو زکوٰۃ ہمارے یہاں دیتے ہیں تو ہماری زکوٰۃ تو 2.5% ہوتی ہے، ان کی زکوٰۃ 20% ہوتی ہے. جی تو دنیا بھر کے جو شیعہ برادری ہے، جو مالدار لوگ ہیں، وہ 20% ان کو بیچتے ہیں. وہ روکنا چاہیے تاکہ ان کا جو بڑا ہوا ہاتھ ہے وہ رکے. اور وہ ہر جگہ اس پیسے کو استعمال کرتے ہیں. پاکستانی شیعہ برادری میں یہ بات کہی جا رہی ہے بھئی ہمارا جو خمس ہے، جو ہماری زکوٰۃ ہے جو ہم دیتے ہیں، وہ ہمارے پاکستانی شیعوں پہ خرچ ہونی چاہیے. تو وہ بات درست ہے، اور اس طرح سے سارے ملکوں کے جو ملک ہیں وہاں اپنے لوگ جو ہیں وہ ان کو دیں تو وہ شیعہ برادری پہ خرچ ہو. لیکن یہ کہ وہ ہمارے ملک پہ خرچ ہوگا تو پیسہ ہمارے پاس رہے گا. تو یہ ایک بڑا مسئلہ ہے ان کے پاس، کیونکہ طاقت جو آ رہی ہے وہ پیسہ اس خمس سے آ رہی ہے، تیل سے نہیں. تو وہ ایک ایسا مسئلہ ہے جو ان کی طاقت کا باعث ہے اور اس کو روکنا پڑے گا. بالکل روکنا پڑے گا، مگر اس کے ساتھ ساتھ آپ عالمی منظرنامے کو کیسے دیکھ رہے ہیں؟ کیونکہ جیسے یمن کے ساتھ یمن میں بھی ایک دیکھ بھائی، میں تجھے ایک بڑی رات کی بات بتانا چاہتا ہوں، کیونکہ تو میرا برادر ہے، میں نے تمہیں کبھی تم نے بڑی محبت کی ہے، میں نے تم سے کبھی کم محبت نہیں کی ہے. بالکل بالکل. وہ یہ ہے کہ ایران اس وقت 83% میں نے یورینیم میں انڈیج کر چکا ہے. جی اس کو ایٹم بم بنانے کے لیے ابھی 10% چاہیے. یہ خبر ہے 2 مہینے پہلے کی. جی تو میں نے پہلے بریک کی تھی. تو اس کے بعد میں پھر آئی کا جو ہے انٹرنیشنل اٹامک انرجی کمیشن کا ایجنسی کا جو ہے بیان بھی آ گیا، ایران از نیئر ٹو میک دی ایٹم بم. وہ یا تو انہوں نے بنا لیا ہے یا وہ بنانے کے قریب ہیں، تو وہ اس میں اپنے آپ کو وقتی طور پہ چھوٹے موٹے اس کمیشن میں بزی کر کے اپنا ٹائم بائی کرنا چاہتے ہیں. اب اس میں اب مجھے نہیں معلوم کہ یہ امریکن پالیسی کیا ہے، کیونکہ اسرائیلیوں کا اگر اسرائیلی کا جب ہوا تھا معاملہ تو این ممکن تھا کہ یہ نیتن یاہو ایران پہ حملہ کر دیتا. لیکن امریکی جہازوں نے آ کر جہاں ایک طرف دوسرے اسرائیل پہ حملہ کرنے کو روکا ہے، وہاں پر ایران پہ حملے کرنے کو اسرائیل کو روکا. تو وہ ایک ایسی بات ہے کہ جس سے اب یہ بات ان کی پالیسی سمجھ میں نہیں آ رہی ہے کہ what they want actually the امریکن کیا یہ چاہتے ہیں کہ مسلم ملک میں 2 ایٹمی ملک ہو جائیں، یا یہ چاہتے ہیں کہ کوئی کچھ کرنا چاہتے ہیں. لیکن کیونکہ اس وقت تو حوثی ان کے خلاف لگے ہوئے ہیں، تو اب معلوم نہیں ہے کہ یوکرین کے بعد میں ان کا جو نشانہ ایران بنے گا یا نہیں بنے گا. لیکن اگر وہ بنتا بھی ہے تو پھر بھی ہمارے لیے کوئی فائدہ مند چیز تو نہیں ہوگی نا کہ ہمارے پڑوس کے اندر آ کر کوئی آدمی اگر وہ ان کا جو فردوں کا جو ایٹمی پاور جو پروجیکٹ ہے، جیسے ہمارا کوٹا تھا، ایسا ان کا فرد انہوں نے پہاڑوں میں بنایا ہوا ہے. تو وہ اگر وہ نقصان ہوتا ہے تو پھر اس کی جو ریڈیشن ہے وہ ہم تک بھی پھیلے گی. تو بڑے خطرناک صورتحال سے اس وقت دنیا گزر رہی ہے، اور وہ بہت بڑا مشکل معاملہ ہے. اور لیٹ اس سی واٹ ہیپنس. لیکن یہ ہے کہ دنیا جو ہے اس وقت جس خطرے میں جس سے دوچار ہے وہ خطرہ بہت شدید ہے. بس میں یہ کہنا چاہتا ہوں. بالکل آپ نے وجہ فرمایا کہ دنیا اس وقت بڑے خطرے سے دوچار ہے.
मगर सर इसमें जो पड़ोसी मुल्क दीगर पड़ोसी मुल्क जो हमारे हैं, ख़ासतौर पर हिंदुस्तान की बात करें, रॉ की बात करें, रॉ की एक्टिविटी की बात करें, तो हमने कई दफ़ा जो है ईरान गवर्नमेंट को दिया है कि रॉ एक्टिव है अफगानिस्तान में और ईरान में, तो उसके नताइज क्या होंगे सर? अब तो लाजमी है कि देखिए उनके पास आपको वो इंडिया को आपको हमने ये बात भी कही है अमेरिका से जी तो भाई क्या तो आप ये 370 और 35A जो है वो खत्म करवाएं, वरना हमें इजाजत दें, क्योंकि जो आपने हम पर FATF के जरिए से जो पाबंदियां लगाई थी अब नहीं होनी चाहिए। तो अब ये सूरत हाल ऐसी है कि जो काफी संगीन है, वो इंडिया को हमें, क्योंकि उसका दिमाग बहुत खराब हो गया, इंडिया को उसका दिमाग दुरुस्त करना पड़ेगा। ये बात वो भूल जाते हैं कि भाई जब बाबर यहाँ गया था तो सिर्फ उसके पास 12,000 फौजी थे। तो अब ये जरूरी नहीं है कि आपके पास बहुत पैसा है, उनके पास पैसे क्योंकि बहुत है तो वो पैसे बहुत खर्च कर रहे हैं जो यहाँ पर सारी दुनिया में जी। तो अब ये सूरत हाल ऐसी संगीन है कि जिसको आप अंदाजा नहीं कर सकते कि क्या क्या बढ़ेगा। जी मिर्ज़ा साहब, राजभर साहब की तरफ जाऊंगा। राजभर साहब, इहो त तय आहे त जी मिर्ज़ा साहब चयो पियो त हिन वक़्तु सिचुएशन जेका वॾी ख़तरनाक आहे, हीअ आलमी सतह जी जेको सो सूरत हाल क्रिएट थी वई आहे, ऐं आलमी सतह ते जेको इशू आहे उहो थी वियो आहे, ऐं ख़ासि तौर ते ईरान इहा जेका चऊं था त अगकती कई आहे, जेके आसान सिंधी में चऊं, इन जा नताइज तव्हां छा पिया सम्झो त छा थींदा? इन में हिन वक़्तु बीजिंग अगरि इन्वॉल्वमेंट करे थो, वाइट हाउस इन्वॉल्वमेंट करे थो, त वेंदासीं कहिड़े तरफ़? ॾिसो, हिन वक़्तु बीजिंग त सां तालुकात त पाकिस्तान जा सुठा आहिनि, ईरान जा हिन वक़्तु तमामु बिगड़ियल आहिनि तालुकात। जेकॾहिं बीजिंग इन में पाक ईरान जेकी कशीदगी आहे, सूरत हाल जेकी बिगड़ी आहे, उन ते जेकॾहिं बीजिंग किरदारु अदा करे थो त इन जा पॉज़िटिव असर पवंदा। ऐं ॿियो इहो आहे त ॾिसो, आफ़ताब, जॾहिं बि जंग थींदी या जेकॾहिं कशीदगी थिए थी, सूरत हाल ख़राबु थिए थी ॿिनि पाड़ेसरी मुल्कनि में, त डेफिनेटली ॾिसो ॿिन्ही मुल्कनि खे नुक़सानु थींदो। नुक़सानु हिन वक़्तु पाकिस्तान खे घटि, ईरान खे वधीक थींदो, इन सेंस में त ऑलरेडी उन ते आलमी सतह ते जेको पाबंदियूं पयल आहिनि ऐं सॼो जेको तक़रीबन ट्रेड जो जेको आहे उहो बलोचिस्तान जे रस्ते उहो पाकिस्तान सां जेको आहे रूट आहे। जीअं मिर्ज़ा साहबु चयो त ईरानी पेट्रोल थियो, मुख़्तलिफ़ जेके शयूं अचनि पियूं, स्मगलिंग थियनि पियूं, त इहो हिकिड़ो रूट जेको आहे नेचुरली रहियो आहे सदाईं। ऐं ॿियो जेको इन वक़्तु ईरान खे जेको आहे वॾे में वॾो नुक़सानु आफ़ताब इहो थींदो त जेको सीरिया में हिन वक़्तु शाम में जेकी ईरान जो किरदारु आहे उहो जेको आहे महदूद थी वेंदो। यमन में आहे, यमन में जेको किरदारु अदा करे पियो ईरान, उन ते उनखे नुक़सानु थींदो। जेके आलमी लेवल ते हिन वक़्तु जेकी सीरिया में पाण ॾिसंदासीं, सीरिया में ईरान जो असरु जेको आहे तमामु वधियलु आहे ऐं उते जेके इंटरनेशनल ताक़तूं आहिनि, हिकिड़ो एरिया आहे उहो वॾो कंट्रोल करे आहिनि, बशारत उल असद जे जेको सपोर्ट करे पियो ईरान। त जेकॾहिं ॾिसो पाड़ेसरनि सां विढ़ंदो, जेकॾहिं पाड़ेसरनि जे उन में सालमियत ते हमलो थींदो त नुक़सानु डेफिनेटली ईरान खे वधीक थींदो। सीरिया में उहो लूज़ कंदो, यमन में लूज़ कंदो, ऐं उहो सूरत हाल जेको आहे नुक़सानु इहो आहे त ॿिन्ही खे मुल्कनि खे थींदो, पर ईरान खे वधीक थींदो। ॿियो हीअ जेके मां हिन ते बैकग्राउंड ते चवां त 1970 खां वठी ॾिसो न, बलोच अलाइदगी पसंद जेके आहिनि, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जॾहिं वज़ीर आज़म थियो, उन दौर खां वठी जॾहिं बलोचिस्तान में ऑपरेशन थियो, उन वक़्त खां वठी जेको आहे ईरान इन्हनि बलोच अलाइदगी पसंद जेके आहिनि उनखे पनाह ॾिनी आहे। पोइ ज़ियाउल जे दौर में कोर्टुनि में जेको आहे हैदराबाद ट्रिब्यूनल में केस हलिया, पोइ ॻाल्हियूं थियूं त उनजो असरु घटियो। पर हाणे जेको 2003 खां पोइ इहे वरी जेको आहे पीक ते हिते पाकिस्तान में जेको आहिनि बलोच अलाइदगी पसंद हमला कया, उनखे जेको आहे ईरान में पनाह ॾिनी वई, लिस्टूं ॾिनियूं वयूं। ऐं जेको हिन वक़्तु बि जेको ईरानी मीडिया जे तरफ़ां या ईरानी गवर्नर जे तरफ़ां मिर्ज़ा साहब जीअं चयो, जीअं रिपोर्ट थियो आहे त उन्हनि चयो आहे त इहे जेके अटैक थियो आहे उन में को बि ईरानी शहरी उहो जेको आहे न मारियो वियो आहे, दहशतगर्द ई उनखे हिन में अमिल में जेको आहे मारिया विया आहिनि। त सूरत हाल ॾिसो इहा आहे त हिन वक़्तु जेकॾहिं पाकिस्तान सख़्तु क़िस्म जी जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत वञे पई, ऐं त पोइ नुक़सानु ॾिसो जीअं टर्की खे थियो, रशिया ते जॾहिं हमिलो कयो, उन्हनि जो जेको जहाज़ खे जेको जंगी जहाज़ आहे उहो किरायो वियो, त डेफिनेटली टर्की खे माफ़ी वठणी पई रशिया खां। ऐं बेस्ट वे इहो आहे त ईरान खे पंहिंजो पाड़ोसरी मुल्क आहे, बरादर नेशन आहे, त उन खां ई ईअं ई करिणो पवंदो, माफ़ी वठणी पवंदी ईरान खां, न त जेको आहे उहे कशीदगी वधंदी। ऐं वॾो बॉर्डर आहे, ज़ाहिर कीअं अफोर्ड करे सघे थो ईरान, इंटरनेशनली आइसोलेशन जो शिकार आहे, रशिया में हिते सीरिया में फाथल आहे, यमन में जंग हले पई उते फाथल आहे,
मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको इंटरनेशनल अमेरिका बि इन ते इल्ज़ाम हणंदो रहियो त ईरान खे सपोर्ट करे पियो, ऐं ज़ाहिर पाण बि सॼी जेको रिपोर्ट थींदा रहनि पिया, जेके अलहदगी जेके पसंदि हितां जा बलोच रहनुमा आहिनि, जेके दहशतगर्द आहिनि, उन्हनि खे जेको आहे उते पनाह ॾिनी वरिती आहे, उहे लिस्टूं ॾिनियूं वयूं आहिनि। ऐं इन में वॾो लूज़ कंदो ईरान जेकॾहिं पाकिस्तान सां वधीक हथ चुरांद कई वई। पाकिस्तान जेको आहे जवाबु ॾिनो आहे, उन जी सालमियत ते हमिलो थियो, रद्दमल हुयो पाकिस्तान जे अवाम जो, त जवाबु ॾियणु घुरिजे। जेके दहशतगर्द उते पनाह वरितियूं वेठा आहिनि उनखे टारगेट करणु घुरिजे। पाकिस्तान जवाबी कार्रवाई कई आहे। हाणे इहो आहे त ईरान खे जेको उन क़दम खयो आहे, जेको हमिलो कयो आहे, उन ते माफ़ी वठणु घुरिजे पाकिस्तान। बिल्कुल मिर्ज़ा साहब, माफ़ी की बात करें अगर इस पे तो क्या अब अगर इन्वॉल्वमेंट करता है बीजिंग, चाइना करता है, तो उसके बाद कहीं ना कहीं बातचीत होती हुई नज़र आ रही है, यहाँ ये कशीदगी आपको मज़ीद बढ़ती हुई नज़र आ रही है? मिर्ज़ा साहब, आपका एक वसी तर तजुर्बा है। जी मिर्ज़ा साहब। मिर्ज़ा साहब हैं हमारे साथ लाइन पर? अच्छा, लाइन ड्रॉप होगी, कोशिश करें अगर वो मिल जाए। मगर वही यह ॻाल्हि तव्हांजे साम्हूं रखंदुमि, छा तय आहे त इहो जेको हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, इन मां कहीं किथे किथे को सम्झौतो थींदे नज़र अचे थो, या इन में वधीक कशीदगी वधंदी? ॾिसो नुक़्ता आफ्ताब, कशीदगी मूंखे इहो लॻे पियो त अञा वधण जो जेके आहिनि, छो त हिन वक़्तु ताईं जेको जवाबी कार्रवाई पाकिस्तान जे तरफ़ां थी आहे, त उन वक़्तु अमेरिका जे तरफ़ां बि सख़्तु रद्दमल आयो आहे। बीजिंग इहो चाहे पियो त ॿिन्ही जे विच में जेको आहे वधीक जेकी सूरत हाल आहे उहा बिगड़जे, न कंट्रोल में रहे, ऐं ट्रैकड़ी जी बि आश कई आहे। ॾिसिजे हाणे त सूरत हाल जेकी आहे उहा कीअं थी बीहे। पर मूंखे बज़ाहिर जेके मां दिफ़ाई तर्जिया निगार त न आहियां, पर जेके सीनियर जेके दिफ़ाई तर्जिया निगार आहिनि, उन्हनि इहो उन्हनि जो जेको मौक़ुफ़ आयो आहे, त उन्हनि जो बि इहो ई आहे त तालुकात जेके आहिनि उहे अञा वधीक ख़राबु थियण जी जेको आहे उहो तरफ़ वञनि पिया, ऐं कशीदगी वधण जा जेके आहिनि उहे चांसिस आहिनि। त हाणे थिए छा पियो उहो असां ॾिसूं था। ज़ाहिर हीअ जेको अटैक जेको उन ते हीअ जेके दहशतगर्दनि ते थियो आहे, जंहिंमें उहे दहशतगर्द मारिजी विया आहिनि, उनमें त इहो नेचुरल हुयो, ऐं उनजो जवाबु ॾियणो हुयो पाकिस्तान खे। छो पाकिस्तान जी सलामती ते जेको आहे उहो ईरान जे तरफ़ां उनखे जेको हमिलो कयो वियो, जिन अवाम जे तरफ़ां बि रद्दमल हुयो, ऐं इहो सॼे पाकिस्तान नेशन जे तरफ़ां रद्दमल हुयो जेको दहशतगर्दनि खे पनाह ॾेई वेठो ईरान। त हिन वक़्तु जेके सीनियर तर्जिया निगार बि आहिनि दिफ़ाई, उन्हनि जो बि इहो आहे मौक़ुफ़, या पाण एज़ अ जर्नलिस्ट इहो ई आहे त कशीदगी हिन वक़्तु जेके असांखे ॾिसे पियो त उहो वधण जा चांसिस आहिनि। छो त अमेरिका बि सख़्तु क़िस्म जी जेको आहे उहा वाशिंगटन जे तरफ़ां जेके मौक़ुफ़ आयो आहे, उन में इहो आहे त हिन ईरान जेको आहे समूर जेको दहशतगर्द तंज़ीमूं आहिनि। तरफ़ तां ॿियो हिकिड़ो अहम सवाल पैदा थिए थो त इन में जेका अॼु वाइट हाउस जी जेका ब्रीफिंग हुई, उन में उन्हनि सख़्तु रद्दमल उनजो साम्हूं आयो आहे, त पोइ चऊं त हाणे पाकिस्तान पंहिंजी दिफ़ाई पॉलिसी ऐं पंहिंजी ख़ारजा पॉलिसी खे वाज़े करे ईरान सां तालुकात अॻिते वधाईंदो, या दुनिया में जेके तालुकात आहिनि, जीअं वज़ीर आज़म निगरान वज़ीर आज़म अनवर काकड़ साहिबु जेको आहे सो मुख़्तसिर दौरो जल्दी ख़तमु करे उहो बि पाकिस्तान वापसि अचे पियो, त इन सां छा तय थींदो? त माना हिन वक़्तु असांजी जेका फॉरेन पॉलिसी आहे, दिफ़ाई पॉलिसी आहे, उनखे वाज़े करिणो पवंदो। ॾिसो आफ्ताब, सुभाणे मीटिंग आहे जेकी उन में बि पॉलिसी वाज़े थियणी आहे त पाकिस्तान खे कहिड़ो जवाबु ॾियणो आहे, हिन वक़्तु हिकमत अमली कहिड़ी जोड़नी आहे। फॉरेन पॉलिसी ॾिसो पंहिंजी जेकी रही आहे, त उन में त का उन में तब्दीलियूं नथियूं अची सघनि, पर इहो आहे त ईरान जे हवाले सां पंहिंजो जेको आहे उहो ब्रादर नेशन रहियो आहे एज़ अ मुस्लिम कंट्री, त उन लाइ असांजी सॉफ्ट हिकिड़ी पॉलिसी रही आहे। पर हिन वक़्तु जेको 1000 किलोमीटरनि ते वॾो बॉर्डर आहे तमामु, जेकॾहिं इन बॉर्डर डिस्टर्ब थिए थो, ऑलरेडी असांजो जेको बलोचिस्तान जो बॉर्डर आहे, पाक अफ़गान जेको बॉर्डर आहे, उहो ऑलरेडी डिस्टर्ब आहे। LOC ते ॾींहों ॾींहुं माना कश्मीर वारी साइड खां कशीदगी हूंदी आहे, सियालकोट वारे पासे खां। त हाणे हीअ असां लाइ हिकिड़ो पाकिस्तान लाइ अलॻि चैलेंज आहे। 1000 किलोमीटरनि जो हिकिड़ो पाक ईरान बॉर्डर आहे, हिते ख़र्च बि वधंदा, ऐं ॿिन्ही मुल्कनि लाइ इहो बहितर न हूंदो, छो त जंग कंहिं बि जेकॾहिं खिते में छिड़े थी त उन लाइ नुक़सान ई हूंदा आहिनि, फ़ाइदा न हूंदा आहिनि। बहितर इहो आहे त इंटरनेशनली जेकॾहिं क़ुवतूं मुदाख़लत कंदियूं, हिन वक़्तु उन्हनि बि ट्रैकड़ी जी आश कई आहे, बीजिंग जे तरफ़ां बि, वाशिंगटन बि उन ते सख़्तु रद्दमल ॾिनो आहे। त ॿई मुल्क जेके आहिनि, आफ्ताब ॾिसो पाकिस्तान ईरान हिन वक़्तु उन जा चाइना सां बहितर तालुकात आहिनि,
ऐं बीजिंग जेकॾहिं ट्रैकड़ी करे थो त उन जा मुस्बत जेके आहिनि असर साम्हूं थींदा। बिल्कुलु असर साम्हूं ईंदा, पर इन सां गॾोगॾु अगरि ॾिठो वञे त हिन वक़्तु पाकिस्तान हिन खिते में वॾो अहम मुल्क आहे ऐं अफ़गानिस्तान जी सरहद अहम आहे, भारत जी सरहद जेका आहे उहा बि वॾी अहम आहे, पर ईरान जी सरहद जीअं वहीद ॻाल्हि पिया कनि पिया ऐं हिन सां गॾोगॾु थोरी देरि पहिरियां नुसरत मिर्ज़ा साहिबु चवनि पिया त हेॾी वॾी सरहद आहे ऐं एॾा पुराणा तालुकात आहिनि, इन तालुकात खे बहितर करण जे लाइ यकीनी ॿिन्ही मुल्कनि खे अहम क़दम खणणा पवंदा। ख़ासि तौर ते पाकिस्तान जेको जवाबु ॾिनो आहे हिन वक़्तु उहो वॾो अहम आहे। इन ते यकीनी पाकिस्तान समेत पूरी दुनिया में हिन वक़्तु बहस त थिए पियो, पर पाकिस्तान जे हर माण्हूअ खे ऐं हर सियासी ऐं समाजी शख़्स खे इन ते यकीनी तौर ते ईरान खां जेको तवक़ो न हुई, जहिड़ी रीति ईरान जी सरज़मीन इस्तेमालु थींदे पाकिस्तान जा मासूम ॿारनि ते जेको हमिलो थियो उहो यकीनी तमामु सियासी समाजी धुरनि उन ते तनक़ीद त कई आहे, पर इन सां गॾोगॾु पॉलिटिकली सतह ते बि जेको आहे सो वॾा अहम बयानात ऐं रद्दमल अचनि था। पाकिस्तान जी अफ़वाज ऐं पाकिस्तान जी तमामु जेके चऊं त असगरी क़यादत आहे उन्हनि जो बि रद्दमल वॾो अहम आहे। हिन वक़्तु तय आहे त ईरान खे कुझु न कुझु पंहिंजूं पॉलिसियूं चेंज करणी पवंदियूं, पर पाकिस्तान जा पॉलिटिकल सियासी हल्का चवनि पिया त इन्हनि मसइलनि खे ॻाल्हियुनि जे तहत हल कयो वञे त बहितर थी सघे थो। आफ्ताब मोगरी खे इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़।